खे मलीर में अपडेट कंदा हलूं त मलीर जे तक PS 88 ते वोटिंग जो अमल जारी है। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया मलीर मां जिथे तक PS 88 ते वोटिंग जो अमल जारी है। PS 88 ते PP उम्मीदवार यूसुफ बलोच और PTI उम्मीदवार जानशेर जुनेजो में मुकाबलो जारी है। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया मलीर जे तक PS 88 ते वोटिंग जो अमल जारी है। खे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ है तो मलीर जे तक PS 88 ते वोटिंग जो अमल जारी है। PS 88 ते PP उम्मीदवार यूसुफ बलोच और PTI उम्मीदवार जानशेर जुनेजो में मुकाबलो थी रहा है। PS 88 ते वोटिंग जो अमल शाम 5 वगे ताईं बिना के वक़्फे जे जारी रहंदो। तफ़सील मालूम कंदासीं मलीर मां आसिफ जतोई खान। जी आसिफ वधीक छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी अॼु जेका PS 88 ते जेका ज़मीनी इलेक्शन थी रही है जेका शहीद मुर्तज़ा बलोच जी ख़ाली चलती तव्हां ॿुधायो त ही सुबुह 8 बजे खां इलेक्शन जो सिलसिलो शुरू है जेको हिन वक़्तु ताईं जारी है। तव्हांखे ॿुधायां त तमामु इलेक्शन जेके सुबुह खां वठी काफ़ी जेके इलेक्शन जेके बोथ हुया ऐं इलेक्शन हुयो उते असां जेका सो विज़िट कयोसीं पुरअमन तरीक़े सां जारी हुई। त हिकिड़ी जा अॼु तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी इंतिहाई हसास करार ॾिनी वई आहे। ओट थाणे जी पोलिंग स्टेशन आहे उते मौजूदु आहियूं हिन वक़्तु। उते जेका सो तहरीक लबैक पाकिस्तान ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी के कारकुननि में जेका सो नारेबाज़ी थी आहे ऐं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आया आहिनि। उन बाद जेका सो SSP मलिक पहुतो आहे ऐं ॿिन्ही जी जेका सो पार्टी जे कारकुननि खे छेड़ो कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेका सो हुते ओट जेका सो इलेक्शन जो अमल जारी आहे ऐं पुरअमन नमूने सां इलेक्शन अमल जारी आहे। जी वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।